जाखोड़ी थी पाण कमु कयूं। सो दोस्तों, सामूंडी पट्टी में वाकई सॼी शहरी माहौल खां, शहरी कल्चर खां असीं तमामु इलाही पोइते पियल आहियूं। एतिरो पोइते पियल आहियूं त कल्हो की हिकिड़ी असां सर्वे हिते जूं पंहिंजूं जेके सेकेंडरी स्कूल आहिनि उन्हनि जी जेका सा 9th ऐं 10th क्लास जे ॿारनि सां मुख़्तलिफ़ स्कूल में वञी मिलण जी कोशिशि कईसीं। असांजे हिन वक़्तु सॼे सामूंडी पट्टी में 9th क्लास ऐं 10th क्लास में ॿारनि जी पोज़ीशन छा आहे, उन में केतिरा ॿार प्राइमरी में दाख़िल था थियनि, पोइ 9 10 दर्जे ताईं घणा ॿार पुॼनि था। त छिरकाईंदड़ ॻाल्हि हक़ीक़त इहा आई आहे त हिकिड़ो रेडीमेड जे हिकिड़े स्कूल जो मिसाल तव्हांखे ॾियां थो त उन में 1600 ॿार स्कूल में पढ़नि था। TCF स्कूल जी बिल्डिंग आहे जंहिंमें 3 शिफ्टूं हलनि थियूं। 1600 ॿार उन में पढ़नि था। उन्हनि 1600 ॿारनि मां 9 क्लास में 36 ॿार छोकिरा ऐं छोकिरियूं दाख़िल आहिनि। 36 छोकिरा ऐं छोकिरियूं दाख़िल आहिनि, जंहिंमां 6 छोकिरा आहिनि, 30 छोकिरियूं आहिनि। ऐं उन्हनि 30 छोकिरियुनि मां सिर्फ़ु 11 छोकिरियूं फिशरमैन कम्यूनिटी जूं आहिनि, बाक़ी ॿियूं सभु फिशरमैन कम्यूनिटी जूं न आहिनि। 6 छोकिरा जेके पढ़नि था उन मां हिकिड़ो छोकिरो फिशरमैन कम्यूनिटी जो आहे, ॿिया फिशरमैन कम्यूनिटी सां तालुक़ ई नथा रखनि। त असां वटि जेके मौजूदु तालीमी इदारा आहिनि उन्हनि में बि इहा ख़तरनाक सूरत हाल आहे त जेके असीं मुआणा आहियूं उन में जेके असांजा ॿार स्कूलनि ताईं पुॼनि था, सो 10 क्लास ताईं हज़ारनि जे तइदाद में जेके असांजा छोकिरा ऐं छोकिरियूं स्कूल में वञनि था, उन्हनि हज़ारनि मां के कणा वञी मैट्रिक ताईं पुॼनि था। ऐं मैट्रिक ताईं पुॼणनि मां वरी जेको सो 75% ॿार वरी मैट्रिक करे छॾे था वञनि, 25% ॿार कॉलेज में था वञनि। ऐं उन कॉलेज में वेंदड़ ॿारनि मां जेको सो को हिकु अधु ॿार बमुश्किल कंहिं यूनिवर्सिटी ताईं पुॼे थो। इहा पाण वटि सूरत हाल आहे। फ़िक्रु थियो, टेंशन थियो त यार इन माहौल खे कीअं चेंज कजे, कीअं तब्दील कजे। उन लाइ माहीगीर समाजी संगत कराची जूं जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि उन में जेके बि उस्ताद आहिनि उन सभिनी उस्तादनि सां मुख़्तलिफ़ हवालनि सां मीटिंगूं कईसीं। भई तव्हीं हिन मुल्क जा, हिन सिंध जी क्रीम आहियो, बाशऊर पढ़िया लिखिया माण्हू आहियो। असां बि हिन शहर जा इंडिजीनियस माण्हू आहियूं जिन हिन शहर जो बुनियादु विधो। असांजे वॾड़नि जे महिनतनि सां, उन जे कोशिशुनि सां हीउ शहर आबादु थियो। अमीं बि हिन शहर में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां लॾे माइग्रेट करे हिते आया आहियो। अव्हां त कुझु असांजे समाज लाइ हिकिड़ी विख वधायो त ॾिसो हिननि इंडिजीनियस माण्हुनि जी हालति छा आहे। पोइ उन ते 3 प्रोग्राम असां कया। मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे उस्तादनि ऐं शागिर्दनि खे वठी हलो तिंबर जो ॿेलो घुमी था हलूं आहे। ऐं असांजे लाइ हेॾो वॾो ही पंडाल सजायो आहे। मां थोराइतो आहियां हिन सॼे हाल में सभिनी वेठल दोस्तनि जो। तक़रीबन 3 खां 4 घंटनि खां हू असांखे ॾिसनि पिया, ॿुधनि पिया ऐं बर्दाश्त बि कनि पिया। खोड़ दोस्त चाहिनि था त असां ॻाल्हायूं ऐं ॻाल्हाइण बि घुरिजे। असां आया ई उन्हनि खे ॻाल्हाइण लाइ आहियूं। पर हीउ जेको अॼुको हिते प्रोग्राम आहे इब्राहिम हैदरी जो, हीउ हिकिड़ो टेस्टिंग प्रोग्राम आहे। हीउ पहिरियों प्रोग्राम सिर्फ़ु असां टेस्टिंग प्रोग्राम रखियो आहे त ॾिसूं त असांखे हितां माण्हुनि जी मोट केतिरी थी मिले, जंहिंखां पोइ असां ग्रास रूट ते कमु कहिड़ो शुरू कयूं। साईं, सिंध समाजी सथ सिर्फ़ु कराची में न पर पूरी सिंध जे अंदरि कमु करे रही आहे। कराची खां वठी कश्मीर ताईं हिन महिल असांजो घोटकी जे अंदरि बि यूनिट खुली चुको आहे। 22 खां 24 ज़िलनि जे अंदरि असांजा दोस्त कमु कनि पिया, जिते असां जूं ऑर्गेनाइज़िंग बॉडियूं बि कमु कनि पियूं। असां तालीम ते कमु पिया कयूं, असां बर्निंग इशूज़ ते कमु पिया कयूं, असां हालातनि ते बि कमु कयूं पिया। असांजा मुख़्तलिफ़ यूनिट आहिनि, असांजा मुख़्तलिफ़ दोस्त आहिनि। जेके दोस्त जिते आहिनि असां उन्हनि जे उन मुआशिरे, उन माहौल मुताबिक़ असां उन्हनि दोस्तनि खे चऊं पिया उहे उतां जा प्रोग्राम अरेंज कनि। जीअं त इब्राहिम हैदरी जा हालात तालीम जे हिसाब सां असां हिते पहिरियों दोस्तनि सां गॾिजाणियूं रखियूंसीं।
गुज़िश्ता 2 खां 3 गॾिजाणियुनि खां पोइ असांखे महसूसु थियो त हितां जी तालीम जेका आहे तमामु पोइते आहे, न बराबरि आहे। जंहिंखां पोइ असां पंहिंजी तनज़ीम जी दोस्तनि गॾिजी करे इन ॻाल्हि ते जेको आहे त असां हिकिड़ो आमादा थियासीं त हिकिड़ो टेस्टिंग प्रोग्राम रखिजे। असां हिते दोस्तनि जे लाइ असां असल में खाहोड़ी जेको असां दोस्तनि ते हिकिड़ो लफ़्ज़ रखियो आहे, जीअं मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि में डेमोक्रेटिक पार्टी चवंदी आहे त असां कॉमरेड सॾींदा आहियूं पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे मेंबरनि खे, हू कॉमरेड सॾींदा आहिनि। डेमोक्रेटिक पार्टी तव्हांखे ख़बर आहे यूरोपियन जे अंदरि, यूरोप में तमामु वॾो इनकलाब आंदो, रशियन। असां वटि पार्टीज़ में साथी लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, असां वटि पार्टियुनि में दोस्त लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां। असां शाह जा पांधीअड़ आहियूं, असां सिंध जे दरावड़ क़ौम सां वास्तो रखंदड़ आहियूं, असां ॼामनि जी साख जा माण्हू आहियूं, असां समाट क़ौम जा माण्हू आहियूं। असां चाहियूं था त असां शाह जी उन जेका हेॾी वॾी रिसर्च हुई असां उनखे खणी करे हिन तनज़ीम जे थ्रू असां दोस्तनि ताईं उन शइ खे वरी ॿीहर पहुचायूं। को इलाही वॾो जुज़ आहे जेको पंहिंखे सभिनी लाइ करे ज़रूरी आहे, जी इलाही वॾी अहमियत आहे। ऐं तालीम सां ई दुनिया में माण्हू नयूं नयूं चीज़ूं ईजाद करे थो ऐं तरक़ी करे थो। पर पाण सां हिते थिए ईअं पियो कि पाण खे इन जी अहमियत ओड़ी ख़बर कोन्हे, या पाण माना उनखे ओड़ो नथा सम्झूं तालीम खे, जेको पंहिंजा ॻोठाणा इलाइक़ा आहिनि अॻियां। त आउं सम्झां थो हीउ जेको पाणखे अॼु प्लेटफॉर्म मिलियो आहे त इन खे सभिनी खे जोड़ण लाइ करे सभिनीनि खां पहिरीं उस्तादनि खे या पंहिंजे अवाम खे खपे कि इन जी पाण पहिरीं क़दुरु करियूं तालीम जी, उनखे सम्झूं ताकी पाण ॿिए खे बि सम्झा सघूं। तंहिं लिहाज़ सां तालीम खे ॾिसी करे या इनखे सम्झण लाइ करे पाणखे डोर टू डोर पलणो खपिजे, या माण्हुनि खे ओड़ी अवेयरनेस ॾियणी खपिजे, तॾहिं पाण इन में अॻियां थी करे इनखे ख़ासि माना करे सघूं था। इन सां गॾे गॾु मां सभिनी दोस्तनि जी इन कोशिशि खे इलाही सराहियां थो। जेका बि उमिरि आहे उहे स्कूल में हुजनि, इहो असांजो हिकिड़ो नंढो ख़्वाबु आहे। इन ख़्वाब खे साबिया करण जे लाइ जेको आहे ही तनज़ीम जेको आहे मुख़्तलिफ़ दोस्तनि खे जोड़ण सां हिकिड़ो सोशल फोरम ठहियो पहिरियों। उन फोरम खे जेको आहे अमली शक्ल में आणण जे लाइ असां पोएं साल कुझु स्टार्ट कयोसीं, बट इनखे असां जेकॾहिं कंक्लूडिव या एक्टिव तनज़ीम कयूं उहा 14 मई 2023 ते असां सिंध यूनिवर्सिटी हैदराबाद में जेको आहे पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयोसीं, उनखे वरी एक्टिव कयोसीं, जंहिंमें असां पंहिंजी मरकज़ी बॉडी खे चूंडियोसीं। असांजो सिंध समाजी सतह जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो 1 पॉइंट एजेंडा आहे त ॿारनि खे जेको आहे स्कूली तालीम ऐं शऊरी तालीम, कोई ॿिनि क़िस्मनि जो ॿारनि जे लाइ स्कूली तालीम ऐं वॾनि जे लाइ शऊरी तालीम जो हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म ॾियूं जिते असांजा सभई जेके मेंबर आहिनि उहे खाहोड़ी, उहे असांजा मेंबर बि हुजनि त असांजा लीडर बि हुजनि।